इन पंहिंजे कानून खे रब साईं बयान फरमायो त अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो कानून आहे त असां वक़्त मुक़र्रर ते इंसान जो साहु कढंदासीं ऐं क़यामत खे क़ाइमु कंदासीं। इन मुक़र्रर वक़्त खां अॻु में इंसान जे मथां केतिरियूं बि आज़माइशूं अचनि, पर जेकॾहिं रब उन जो मौत नाहे लिखियो त काई दुनिया जी ताक़त उनखे मारे नथी सघे। हाणे तव्हां दुनिया जे अंदरि अहिड़ा मिसाल ॾिसंदा आहियो त जेकॾहिं कॾहिं कॾहिं का वॾी बिल्डिंग किरंदी, हाणे बिल्डिंग जे मथां माण्हू जेके आहिनि उहे ख़तम थी वेंदा, पर केतिरा माण्हू बिल्डिंग जे अंदरि ॾींहंनि जा ॾींहं दॿियल रहण जे बावजूद बि जॾहिं खोटींदा आहिनि त ज़िंदा माण्हू निकिरी वेंदा आहिनि। अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि। ऐं हाणे जीअं ताज़ो वाक़ियो थियो जहाज़ वारो, महीनो खनि अॻु में इन में ॾिसो त जहाज़ तां को माण्हू किरे त ज़रो ज़रे सां न बचे, पर अल्लाह तबारक व तआला ॿ ॼणनि जी हयाती बचाए करे ॾेखार फरमायो त जंहिंखे ज़िंदगी ॾियां काइनात जे अंदरि का शइ ज़रा ज़रा थी वञे, पर ज़िंदगी ॾियण ते अचा त मां अल्लाह उन्हनि मां बि कढी ॿाहिरि उनखे ज़िंदगी ॾियण ते क़ादिर आहे। इहा अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत जा नज़ारा इंसान जे साम्हूं बयान करणु फरमाए थो। अल्लाह तबारक व तआला जो कानून आहे त असां जॾहिं बि वक़्तु मुक़ररु कंदा आहियूं, काइनात जी काई ताक़त इंसान खे ख़तमु नथी करे सघे, पर जेकॾहिं इंसान जे मौत जो वक़्तु अची वञे, चाहे दुनिया जो बादशाह हुजे, चाहे कहिड़ो बि हुनजी सम्झो त राइयत हुजे, ताक़तवर हुजे, पर जॾहिं मौत जो वक़्तु अची वेंदो आहे त अल्लाह इहो न ॾिसंदो त हीउ सरदार आहे, हीउ वज़ीर आहे। ॾिसो त हिन कोरोना जी बीमारी जे अंदरि 2 वज़ीर जेके मरी चुका आहिनि पाकिस्तान जा, दुनिया में जाने केतिरा माण्हू मरनि था पिया, त वॾा माण्हू बि शिकार थियनि था, नंढा माण्हू बि शिकार थियनि था। पोइ हिकिड़ी अलॻि शइ आहे त नंढनि ग़रीबनि खे सहूलियत घटि थी मिले, वॾनि माण्हुनि खे सहूलियत वॾी थी मिले। सो अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला जेकॾहिं मौत रखणु फरमायो त वॾा माण्हू बि वफ़ात करे वञनि था, जेकॾहिं मौत न आहे लिखियलु त ग़रीब बि थी वञे थो। अवां ॾिसो त असां वटि जेके नौजवान उन्हनि खे इन ज़हरीली शयुनि जे ज़रिए सां इहे जेके टीवियूं आहिनि, इहे ज़हर फैलाइनि थियूं मुआशरे जे अंदरि। इहे तबलीग जा यहूद ऐं नसारा जी तबलीग जा ज़रिया आहिनि। इन ज़हर जे ज़रिए सां नौजवान जेको आहे पंहिंजो आइडियल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या साहबा खे छॾे करे वञी करे अदाकारनि खे पंहिंजो आइडियल सम्झंदा आहिनि। हाणे ॾिसो त केतिरा ई नौजवान जॾहिं हिकिड़ो इंडिया जो हिकिड़ो अदाकार हुयो, उनजो मथो कुड़ायो त हितां वारनि छोरनि बि मथा कुड़ाए छॾिया, पर जेकॾहिं साहबा जो तरीक़ो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो मिलंदो त अमल करण जे लाइ तयारु कोन, पाचा बि मथे कोन कंदा, छो त इहो ऐब आहे। पर वरी जॾहिं उन्हनि मीरासनि वरी हाणे वरी अहिड़ो फैशन निकितो आहे जो उन्हनि मां कंहिं हिकु ॿिनि लुंडनि जेके दाढ़ी रखणु शुरू कई आहे, पोइ खणी डिज़ाइन ते था रखनि, पर दाढ़ी रखी मुछा जेके आहिनि गॾे गॾे हीअं रखी करे हलनि था। असां वारा नौजवान वरी दाढ़ी खे चोंब ते रखी वरी हेड़ी मुछा रखी हलनि, जंहिंमां अंदाज़ो थियो त ज़हनी चवंदा आहिनि त हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो त जिस्मानी ग़ुलामी एतिरी ऐबदार न आहे जेतिरी ज़हनी ग़ुलामी ऐबदार आहे। इहो ॼण त काफ़िर मुस्लमान जे बच्चे जे ज़हन खे मंड पढ़ी छॾियो, हुनखे जादू करे छॾियो। उहो इस्लाम जे शयुनि खे पुरमुन शयुनि खे का शइ सम्झे ई नथो, ऐं जेके इस्लाम जा दुश्मन आहिनि उन्हनि जे फैशन खे पंहिंजो फैशन सम्झे। जीअं अॻु में बि इहे जाइल मुआशरे जा रहंदड़ माण्हू अरब वारा छा कंदा आहिनि, हाणे न्याणियुनि खे जेको आहे ज़िंदा दरगोर करणु पसंदि कंदा हुआ, पर जॾहिं न्याणी जेके हाणे आयूं त उन्हनि जे लाइ वरी जॾहिं उन्हनि जे तरीक़े ते हलिया त उन्हनि जो मुआशरे जे अंदरि पर्दो त वियो, पर अॼुकल्ह जेकॾहिं न्याणी पंहिंजे पीउ माउ जे साम्हूं पंहिंजो जिस्म जो हिसो ज़ाहिर करे हले थी त हिनखे फैशन सम्झनि था। इहो छा आहे, हुन इंसान जे ज़हन खे जेको आहे काफ़िरनि मुंडरे छॾियो, हुनजे मथां जादू करे छॾियो, हुनजे अंदरि इहा शइ ज़हन में विहारे छॾियो तव्हांजे लाइ फैशन इहो आहे, तव्हांजे जिस्म जी उघड़ ज़ाहिर हुजे फैशन। ऐं माण्हू सम्झे थो, मां मिसाल हिन जे करे ॾिनो त असां वारा नौजवान इहे सम्झनि था त शायदि ज़िंदगी का हिननि जी आहे, पर अलाह जा बाणो क़ुर चयो त इहे ॼण त जहन्नम जी ज़िंदगी था गुज़ारे। हाणे हिन जेके आहिनि हिन ॾींहंनि जे अंदरि इंडिया जा तक़रीबन 3-4 मीरासी मरी चुका आहिनि। हाणे हिकिड़ो मीरासी जेको अॼु हुनजी ख़बर आई त केतिरा ई जेके नौजवाननि जे अंदरि हिननि जे फिल्मनि जो असरु थियो, हर को माण्हू खे हुननि जा वार ठाहींदा हुजनि के कीअं। अॼु हिकिड़े मीरासी जेको आहे पंहिंजे हिनखे कंध में फाव विझी करे फांसी ॾेई पंहिंजे पाण ई मरे। सो इहे अख़बारनि में मशहूरु हिकिड़ी पीके फिल्म हिननि ठाही, हुनजे अंदरि हिकिड़ो मीरासी हुयो, हुन पंहिंजे पाण खे फाव ॾेई करे मारे छॾियो। हाणे दुनिया जा जेके इंसान इन्हनि खे सम्झनि था पंहिंजो आइडियल, ॾिसो त हुन पंहिंजी ज़िंदगी बि जान आख़िरत बि जान बणाई। सो चवण जो मतिलबु इहो आहे त इंसान पंहिंजी ज़ाहिरी जमाल ऐं हुस्न ॾिसी करे इहो फ़ैसिलो नथो करे सघे त हीउ इंसान कामयाबु आहे। मुमकिन आहे त हुनजी ज़िंदगी जेका आहे अज़ाब सां भरी पई आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए त वलौ युआखिदुल्लाहु नास बिज़ुल्मिहिम मा तरक अलैहा,
इंसान जे मथा अल्लाह एहसान फरमायो जो अल्लाह तबारक व तआला इंसान जेकॾहिं ज़ुल्म करे थो तॾहिं बि अल्लाह मोहलत ॾिनी, जेकॾहिं इंसान आसानी करे थो तॾहिं बि अल्लाह मोहलत ॾियणु फरमाई। ॿिन्ही सूरतुनि में अल्लाह मोहलत ॾिनी। वक़्त जॾहिं मुक़रर ईंदो त फरमाई त इदा जा अजलुहुम ला यस्तअखिरूना साअतन वला यस्तक़दिमून। हिकिड़ी घड़ी इंसान न अॻिते थींदो न पोइ थींदो। उन ई वक़्त में मलकुल मौत पहुची वेंदुसि, वेठो हूंदो त वेहण खां बाद में सुम्हण जी बि हुनखे ताक़त न ॾींदो, उनजो हुन हिसाब अल्लाह जी मर्ज़ी। ये चंदनी अॻ में जेके असां मां पंहिंजे वालिद साहब जी मस्जिद में नमाज़ पढ़ायो, उतां जो वीचारो मुतवली हुयो डॉक्टर, ख़ुशि चङो भलो का हे कोरोना जे एतबार सां हर एतबार सां वीचारो परहेज़ बि करे पियो, सभु शइ करे पियो। हाणे ख़ुशि चङो भलो राति जे वक़्त में या राति जे वक़्त में हुनखे का तकलीफ़ थी, वञी करे अस्पताल ॾेखारे आयो, मोटी आयो। मंझंदि जे वक़्त में का हुनखे गर्मी लॻी, वेझी सिजी करे पंहिंजे कमरे में सुम्ही पियो। ज़ोर जी नमाज़ ते घर वारा उथाइण जे रस्ते वीचारो अल्लाह खे प्यारो थी इंसान के अल्लाह पाक घुराइण ते अचे त कंहिंखां पुछण वारो कोन्हे। लिल्लाहिल वाहिदुल क़हार फरमाईंदा बादशाही हमेशह अल्लाह जी ज़ात जी आहे। इंसान तयारी करे उन मौत खां अॻु में, ईअं न थिए जो मौत जे अचण खां बाद में इंसान नशर हाणे ऐं उन खां बाद में इंसान खे मोहलत कंहिं बि क़िस्म न मिले। फरमाईंदा वलौ युआखिदुल्लाहु अन्नास, जेकॾहिं पकड़ करे अल्लाह माण्हुनि जी उन्हनि जे ज़ुल्म जे करे। असां मां केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जेके ज़ुल्म कनि था पिया, पर उन्हनि खे ज़ुल्म जी ख़बर बि न आहे। जेकॾहिं लिखण फरमाइनि था मुफ़स्सिर त जेकॾहिं मस्जिद जे अंदरि तव्हांखे अदब जे करे सॼो पेर मस्जिद जे अंदरि रखणो आहे, पर जेकॾहिं कंहिं माण्हू ॼाणी वाणी खॿो पेर अंदरि रखियो न, मुस्लमान आहीं तोखे सुन्नत जे मुताबिक़ वाशरूम में वञे त तोखे खॿो पेर अंदरि रखणो आहे, पहिरियां दुआ पढ़ी पोइ वञिणो आहे, सुन्नतुनि जो ख़्यालु रखणो आहे, पर तो हिननि शयुनि जो ख़्यालु ई नथो करे। फरमाई इहो बि ज़ुल्म आहे। इहे त नंढा नंढा ज़ुल्म आहिनि, पर इन खां अलावा इंसान जेके आहिनि काइनात जे अंदरि केॾा वॾा ज़ुल्म करे थो। कूड़ ॻाल्हाइण मुस्लमान जी आदत बणिजी चुकी, ऐं ठगी करणु मुस्लमान जी आदत बणिजी चुकी, ग़ीबत ऐं गिला करणु मुस्लमान जी आदत बणिजी चुकी, हिक ॿिए जे पुठियां ॻाल्हाइणु मुस्लमान जी आदत बणिजी चुकी, ऐं जेको आहे मस्जिदुनि में कचहरियूं करणु मुस्लमान जी आदत बणिजी चुकी, घर वारनि सां नाइंसाफ़ी करणु मुस्लमान जी आदत बणिजी चुकी, ऐं केतिरियूं आदतूं त असांजूं अहिड़ियूं आहिनि जिन खे असां नाइंसाफ़ी बि कोन था सघूं। केतिरियूं आदतूं असांजी ज़िंदगी में अहिड़ियूं सिरायत करे चुकियूं आहिनि जिन खे असांखे ख़बर बि न आहे त इहो ज़ुल्म आहे। सुने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त ज़ुल्म जेका आहे एॾी ख़राब शइ आहे कि चवंदा आहिनि त मुआशरो कुफ़र सां हली सघे थो, पर ज़ुल्म सां नथो हली सघे। मुआशरो कुफ़र सां हली सघे थो, पर ज़ुल्म सां मुआशरो कॾहिं बि नथो हली सघे। जेकॾहिं तव्हांखे गवर्नमेंट चवे त बाबा तव्हां ॿाहिरि न निकिरो, कोरोना आहे, ॿाहिरि लॉकडाउन लॻो पियो आहे, पर जेकॾहिं गवर्नमेंट जा पंहिंजा माण्हू ॿाहिरि घुमंदा वतन त हिन ज़ुल्म जे करे बिल आख़िर तबियत जे अंदरि हिकिड़ी बुख़ल पैदा थींदो न, माण्हू बगावत निकिरी अड़े मूंखे जो जले थो हेजो थो पवंदो, मजबूरन को माण्हू जेको वेहण ते लही ईंदो। पर जेकॾहिं सभिनि जे अंदरि जो अदल इंसाफ़ हूंदो, बराबरि हूंदी न सभिनि जे अंदरि, कंहिं बि इंसान जे अंदरि बगावत जो शुबो पैदा न थींदो। बगावत पैदा ई तॾहिं थींदी आहे जॾहिं इंसान को न को कंहिं जॻह ते ज़ुल्म करे रहियो हूंदो। हवा असांजे अंदरि बि ई आहे, असांजे करे भाव सां विढ़े थो त हुनजे अंदरि छा आहे त जॾहिं को ज़ुल्म कंदो न, उहो पंहिंजे ज़ुल्म खे तस्लीम करण जे लाइ तयारु न हूंदो, जंहिंजे करे पोइ लड़ाई थींदी जहिड़ो थींदो। अॻिलो चवंदो त ज़ुल्म बि पाण थो करे, ॾाढा ई पाण थो करे, छो त अॼु को वक़्तु अहिड़ो आहे जो असां पंहिंजी ग़लती तस्लीम करण लाइ तयारु न हूंदा। हालांकि अॻ में रिश्ता प्यारा हूंदा, ग़लतियूं मुस्लमान तस्लीम कंदो हुयो ऐं फौरन माफ़ी वठंदो हो त रिश्तनि जे अंदरि मोहबत वधी पवंदी। बहरहाल इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे। सो फरमाई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त जेकॾहिं को ज़ालिम इंसान वफ़ाद करे थो न, त ही जेके चरिंद परिंदा आहिनि, जेके जीवड़ा आहिनि, जेके वण टिण आहिनि, जिन जे अंदरि अल्लाह साह रखियो आहे, इहे सभु जो सभु अल्लाह जी ज़ात जो शुक्र अदा था कनि त रब तुंहिंजी महिरबानी अहसान थियो जो अहिड़े ज़ालिम खां असांखे ज़ालिम जो असर मुआशरे ते ज़रूरु पवंदो। तव्हांजे इलाइक़े जे अंदरि को धाड़ियल रहंदो हुजे न, तव्हां ॾींहं राति परेशान हुजो, ॾींहं राति परेशान, कॾहिं हुनजे दर ते छेड़ा थींदा, कॾहिं कीअं थींदा, कॾहिं कीअं थींदा, कॾहिं कहिड़ा हाल। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त पाड़ो जेको आहे तव्हां सुहिणो ॾिसंदा कयो। पाड़े जे अंदरि जेकॾहिं को कमीनो माण्हू हूंदो न, इंसान ॾींहं राति ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। छा आहे इहो ज़ुल्म आहे। सो क़ुर फरमाए त वलौ युआखिदुल्लाहु अन्नास, जेकॾहिं अल्लाह पकड़े माण्हुनि खे उन्हनि जे ज़ुल्म जे करे, मा तरक अलैहा मिन दाब्बा, फरमाई त काइनात जे तख़्ते ते को बि जुरंदड़ तव्हांखे नज़र न अचे। वलाकिन युअखिरुहुम इला अजलिन मुसम्मा, फरमाई त इन वक़्त मुक़रर ते अल्लाह उन्हनि खे मुअखर करे छॾियो। अल्लाह उन्हनि खे ढल ॾिनी, मोहलत ॾिनी हिकिड़े वक़्त मुक़रर ताईं। जेसिताईं वक़्त मुक़रर आहे तेसीं ताईं चवंदा न ज़ालिम खे ड्रिबो रसो अलाह छॾी छॾी, पोइ वरी जॾहिं पकड़ींदो आहे त पोइ पकड़ण खां पोइ वरी हुनखे मोटण जी मोहलत ई कोन्हे।
फइदा जा अजलहुम ला यस्तखिरून फरमाइंदा जरे उन जे मौत जो वक्त अची वेंदो ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून फरमाइंदा पोइ उन वक्त में हिकिड़ी सात बि न पोइते थींदो न अॻिते थींदो। जॾहिं मौत जो वक्त अची वेंदो हलंदड़ इंसान हूंदो उते बि मौत अची सघे थो, सुम्हियल हूंदो उते बि मौत अची सघे थो, वेठल हूंदो मौत जी जॻह गारंटी कोन्हे। केतिरा ई माण्हू गाॾी हलाईंदे हलाईंदे मौत अची वञे थो, उते जो उते ख़तमु थी वेंदो। एक्सीडेंट न केतिरा माण्हू अहिड़ा जेके वाक़िया थिया आहिनि जो गाॾी हलाईंदे हलाईंदे हुनजो साह ख़राब थी थो वञे ऐं गाॾी में जेका ख़बर ई नथी पए उन्हनि खे त वीचारा पहिरियां हुया। फरमाइंदा ला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून ये न मुअख़र थींदा हिकिड़ी घड़ी न अॻिते थींदा। वयजअलून लिल्लाहि मा यकरहून वतसिफ़ु अलसिनतहुमुल कज़िब फरमाइंदा अल्लाह जे लाइ अहिड़ी ॻाल्हियूं कंदा इहे काफ़िर जेके पाण नापसंद था कनि, जेके ॻाल्हियूं जीअं न्याणियुनि जी ॻाल्हि क़ुरान ॿुधाई। फरमाइंदा अल्लाह जे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा जेके पाण पसंदि था कनि। वतसिफ़ु अलसिनतहुमुल कज़िब उन्हनि जूं ज़बानूं कूड़ थियूं ॻाल्हाइनि। अन्न लहुमुल हुस्ना लेकिन अंदाज़ उन्हनि जो अहिड़ो आहे ॼण त उहे इन्हनि खां वधीक को सचार आहे ई कोन। ला जरम अन्न लहुमुन नार फरमाइंदा खबरदार बेशक इन्हनि जे लाइ जहन्नम जी बाहि आहे। व अन्नहुम मुफ़रतून ऐं फरमाइंदा इहे इफ़रात कंदड़ आहिनि, हद खां तजावुज़ कंदड़ आहिनि, इहे हद खां गुज़रंदड़ आहिनि। अल्लाह हिननि खे मोहलत ॾिनी आहे, इन मोहलत जे करे इंसान खे डर ॾेई छॾी। वरन जेके अॻु में बि अहिड़ा ज़ालिम रहंदा हुआ उहे बि हिन दुनिया ते हलिया विया। अॼु जेके ज़ालिम ज़ुल्म कंदा उहे बि हलिया वेंदा। इंसान जो कमु आहे त पंहिंजे अंदरि सोच करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत तरीक़ो आहे। पाण फरमायो त राति जे वक़्त में तव्हां जॾहिं सुम्हो त पंहिंजे सॼे ॾींहं जो हिसाब किताब करे पोइ सुम्हंदा त सॼे ॾींहं में अॼु मुंहिंजा ज़ुल्म घणा रहिया या नेकियूं घणियूं रहियूं, अॼु मूं निमाज़ जमात सां पूरी पढ़ी या न पढ़ी, अॼु मूं सुन्नत पूरी पढ़ियूं या न पढ़ियूं, अॼु मूंखां कहिड़ी ग़ीबत थी, कहिड़ो कूड़ ॻाल्हायो वियो या कहिड़ा मूं हक़ अदा न कया, कहिड़ी माण्हुनि जी नाइंसाफ़ी कयो। इहे सभु जॾहिं अदालत जो जेको ताराज़ू तोड़े करे पोइ जॾहिं सुम्हंदो न सुबुह जो अल्लाह तबारक व तआला हुनखे तौफ़ीक़ ॾींदो त गुनाहनि खां पोइ रहे नेकी जे नरक ते वधी वेंदी। जीअं दुकानदार जेको आहे पंहिंजे दुकान जो जॾहिं शाम जो हिसाब किताब कंदो न बसि सुबुह जो केतिरो पैसो लॻायो हुयो, केतिरो कमायो, केतिरी इनकम थी, केतिरो इहो सामान जो पैसो आहे, इहो जॾहिं हिसाब किताब पूरो लॻाईंदो उहो अॻिते हलंदो वेंदो। पर जेकॾहिं अंदाज़ त हलाईंदो वेंदो त हुनखे ख़बर ई कोन पवंदी करे अॻिते करे पोइते करे वॾो नुक़सानु करे नंढो नुक़सानु। तंहिंजे करे पंहिंजे अमल जो राति जे वक़्त में सुम्हण जे वक़्त में जॾहिं आयतुल कुर्सी पढ़ी करे कलमो शरीफ़ पढ़ी करे माण्हू सुम्हे त उन वक़्त में पंहिंजे अमल जो हिसाब किताब करे पोइ वरी इंसान पंहिंजे दिलि में नियत करे मुंहिंजा अल्लाह ही मुंहिंजा अॼु गुनाह थी विया ऐं मुंहिंजा रब साईं सुभाणे मूंखे अहिड़नि गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पोइ हुनजो अंदरि सभु आहे निमाज़ जो अंदरि कोताही आहे जेके इंसान सम्झे थो। फरमाइंदा तल्लाहि लक़द अरसलना इला उममिन मिन क़ब्लिका अल्लाह जो कसम असां रसूलनि खे मोकिलियोसीं इन उम्मतुनि जे तरफ़ तोखां पहिरियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक फरमायो त अल्लाह जो कसम असां तोखां पहिरियां बि रसूल मोकिलियासीं। उन रसूलनि में जेके क़ौमूं हूंदियूं हुयूं फज़य्यन लहुम शैतानु अअमालहुम फरमाइंदा शैतान उन्हनि जे लाइ उन्हनि जे अमलनि खे सिंगारे छॾियो। शैतान जो कमु ई इहो आहे जो गुनाह खे सिंगारे। तव्हां ॾिसंदा त गुनाहगार गुनाह कंदो पर उनखे माण्हू न चवंदो त भेण शर्म नथो अचे तो जहिड़ो बदअख़लाक़ माण्हू अहिड़ा कम करे थो न। पर जेकॾहिं नेक माण्हू जेकॾहिं को बुराई कंदो न उनखे अची माण्हू चवंदो हे भेण ॾाढ़ी सां जेको अहिड़ो कमु अड़े दाढ़ीअ खां साइकिल जी ब्रेक खणी अचे माण्हू पकड़े बीहे। अहिड़े क़िस्म जा ठीकु आहे सुन्नत वारे माण्हू खे नमाज़ी माण्हू खे गुनाहनि का ख़्यालु करणु घुरिजे। पर जेको पाण ई जंहिंजो जेको पाण गुनाहनि में कारो लॻो पियो आहे जीअं चवंदा आहिनि न त मैं सॼी पाण कारी और जेका साम्हूं गऊं वञे पई त हुनखे हलड़ी पुछ कर पाण सॼी कारी लॻी पई आहे हुनखे तूं चए पुछ कर त अहिड़ी हालत इंसान न करे। बल्कि जेके ज़ालिम आहिनि ज़ालिमनि जो हाल फर्म इहो आहे उन्हनि जे साम्हूं शैतान उन्हनि जे अमलनि खे मुज़य्यन करे छॾियो। तव्हां ॾिसो त दुनिया जे अंदरि माण्हू गुनाह कनि था, चर्स पीअनि था, वञी करे जुआ खेलंदा उन्हनि खे कोई वञी करे न चवंदो बल्कि उन्हनि खे फैशन सम्झो वञे जीअं सिगरेट पीअण या साईं जेके तव्हां जेको बि नशो आहे इहो इंसान जो जेके आहिनि फैशन सम्झा वञनि था। पर जेकॾहिं चङाई वारे कम जे चङाई वारो माण्हू जेकॾहिं को थोरी बुराई कंदो न उनखे माण्हू तानो ॾींदो नेकी। फरमाइंदा फज़य्यन लहुम शैतान शैतान उन्हनि जे लाइ अमल जेके आहिनि सिंगारे छॾिया फवलियुहुमुल यौम फरमाई पोइ उन्हनि जो दोस्त आहे इहो शैतान वलहुम अज़ाबुन अलीम ऐं फरमाईंदा इन शैतान उन्हनि जे ताबेदारनि जे लाइ अज़ाब आहे दर्दनाक। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।